सूफ़ी ख़याल। अब्दुल गफ़ूर साहब, तव्हां हींअर असांखे छा था ॿुधायो? अदी हींअर तव्हांखे गमदुल फ़क़ीर जी काफ़ी थो ॿुधायां पियो। गमदुल फ़क़ीर जी दरबार जेका आहे रतो देरे खां जैकाबाद शेरापुर वारो रस्तो जेको वञे थो, जी जी। इन जे भरिसां आहे नबी शाह वगण, उते आसपास किथे फ़क़ीर साईं जी दरबार आहे। पर इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजी शाइरी पसंदीदा सिंफ़ रही आहे, शइ रही आहे त पंहिंजे दौर जो जी ख़ूबसूरत ऐं पुख़्ती शाइरी गमदुल फ़क़ीर खां वधीक कोन्हे कंदे। वाह, बिल्कुलु। उन में टेक्निक जेका आहे लफ़्ज़नि जी, उहो कमाल जी आहे। गमदुल फ़क़ीर जंहिंजो असुलु नालो अब्दुल ख़ालिक़ हुयो, पाण सिंध जे उन्हनि सघारनि सूफ़ी शाइरनि में शुमारु थिए थो जिन खे सॼी दुनिया में तमामु घणी अहमियत मिली। पाण 1867 में दौलत थिया। गमदुल फ़क़ीर जूं सिटरूं आहिनि निगाहूं नींहं वारनि जूं जड़ियूं जे इश्क़ जाना में। गमदुल फ़क़ीर जूं सिटरूं अव्हां जे नाव कंदा अब्दुल गफ़ूर सुमरो साहब। कनक टका पटका पुड़ी कनोट्या कनकट दूहा जिल दुखाया हली मथे हट खाकजनी जी खट हलो त क्या पसूतन जा ओ सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल। जिस्म फ़कीरी ओ इस्म अल्लाह जिस्म फ़कीरी अंग बभूत रलावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। ओ अंग बभूत रलावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां ओ सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल। मोहब्बत दे ओ मंसूर वागे विच मैदान दे। मंसूर वागे विच मैदान दे। कतल दा कदम कुडावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। कतल दा कदम कुडावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां दी चाल वे। जोगियां दी चाल वे सै सामियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण नीहु लावण असां जोगियां दी चाल वे। सिर दी बाजी बनावण नीहु लावण
सिर ते साईं सरमंद वाले सैरे सिर ते सरमंद वाले सैरे सिर ते तबरे जी तबल वजावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे तबरे जी तबल वजावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे जोगियां दी चाल वे सही सामियां दी चाल वे जोगियां दी चाल वे सही सामियां दी चाल वे सिर दी बाजी बनावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे सिर दी बाजी बनावण नी हुलावण असां जोगियां दी चाल माग में खाने गम दिल साईं माग में खाने गम दिल साईं माग में खाने गम दिल साईं पीवण ते जाम पिलावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे पीवण ते जाम पिलावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे जोगियां दी चाल वे सही सामियां दी चाल वे जोगियां दी चाल वे सही सामियां दी चाल वे सिर दी बाजी बनावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वे सिर दी बाजी बनावण नी हुलावण असां जोगियां दी चाल वाह गमदिल फ़क़ीर जी हीअ काफ़ी अवां ॿुधी यकीनन अव्हांखे वणी हूंदी अब्दुल गफ़ूर साहब हूअं त चवंदा आहिनि त ज़ात ते ॾात न हूंदी आहे या बिल्कुलु पर असां वटि कई सुरीला फ़नकार आहिनि जेके सुठो ॻाइनि था पर असां वटि घटि अहिड़ा फ़नकार आहिनि जेके पढ़ियल गढ़ियल बि आहिनि अव्हां जो शुमार उन्हनि फ़नकारनि में थिए थो जेके पढ़ियल गढ़ियल आहिनि ऐं ख़ासि तौर ते अव्हां जेको मौसीक़ीअ जे हवाले सां कमु करे रहिया आहियो ऐं ख़ासि तौर ते जेको किताबु लिखी रहिया आहियो मां चाहींदसि त असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां उन जे बारे में कुझु ॿुधायो त उन किताब मां मौसीक़ीअ जे चाहींदड़नि खे आशिक़नि खे केतिरो लाभ उहो हासिलु करे सघंदा महिरबानी अदी ही तव्हां सुठनि लफ़्ज़नि सां नवाज़ियो अव्हां जी इहा ज़रा नवाज़ी आहे ऐं बसि असांजी कोशिशि आहे इल्मु अदब सां असुल खां वठी नातो रहियो आहे ऐं म्यूज़िक ते खे मां पढ़ियो बि ॾाढो आहे अच्छा सिखण सां गॾोगॾु माना निसाबी तौरु किताबी तौरु मां तमामु घणो हुनखे पढ़ियो आहे बिल्कुलु ऐं पढ़णु बि खपे त ऐं क्लासिकल तोड़े जो मुंहिंजी फील्ड रही आहे पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मूसीक़ी जेका इलाइक़ाई मूसीक़ी आहे उन ते बि मां घणो वीचारियो आहे उनजो सबबु आहे जेके ट्यून्स तव्हां ॿुधो था त हुन में हिकिड़ो लोक रंग नज़र अचे थो हाणे मां किताबु हिकिड़ो लिखां पियो मां पंहिंजे तरफ़ां हुनजो नालो रखियो आहे राग समुंड राग समुंड ऐं वाकई राग आहे बि हिकिड़ो समुंड हुन में टुॿी ॾियणी पवंदी पर इहो अञा डिसाइड न कयो आहे मतिलबु थी सघे त फेरायूंसि बि पर मां उन किताब में मां कुझु नयूं ॻाल्हियूं आहिनि त बेसिक रागनि खे असां चेंज नथा करे सघूं राग त जेके सदियुनि खां अचनि था सही पर उनखे सम्झाइण लाइ को सवलो तरीक़ो आहे सवलो तरीक़ो या वरी उहे शयूं जेके अॻ में इन्हनि किताबनि में न आयूं आहिनि त उहो जीअं हाणे मूं इहा कोशिशि कई आहे त जीअं इहो किताबु अॻिते हली करे जेकॾहिं कंहिं जीअं हाणे ख़बरूं पवनि पियूं त शायदि पंहिंजो सिंध यूनिवर्सिटी में म्यूज़िक जो हिकिड़ी डिपार्टमेंट क़ाइमु थी वई आहे उनजो अनाउंस बि थी वियो आहे त मां सम्झां थो जेकॾहिं इहो किताबु मुंहिंजो आयो त इहो निसाबी तौर ते कमु ॾींदो बाक़ाइदे उन में मां ईअं जीअं पंहिंजा स्टार्टिंग में प्राइमरी जा किताब हूंदा आहिनि त बाबा उन रागनि जो ज़िक्र ठेकनि जो तारनि जो ज़िक्र उन जे आलापनि जो ज़िक्र वरी उन मां सवाल आहे ॿार खे कीअं सुवाल पुॼे त बाबा जीअं हिकिड़ी गाइड हूंदी आहे वरी राग खाॾो आहे राग संपूरन आहे आॾो संपूरन आहे खाॾो संपूरन आहे त हाणे ॿियो माण्हू चवंदो त खाॾे जी माना छा आहे आॾे जी माना छा आहे सही आॾो माना आहे पंज सुरनि जो राग वरी तव्हां उनजी माना बिल्कुलु कई आहे पोइ उन में वरी सवाल था निकिरनि त जीअं ॿारु सुभाणे प्रैक्टिकल आवाज़ सां गॾोगॾु जेकॾहिं हिकिड़ो थियोरिटिकल इम्तिहान ॾे कंहिं इदारे में त उहो बि आसानी सां उन शइ खे सम्झी सघे ऐं ॿियो कुझु राग अहिड़ा असां हुन में एड कया आहिनि जेके अॻ में ॻाया वेंदा मिसाल कोहारी आहे उहो संगीत में न आयो आहे
राणो आहे उहो अॻ में कंहिं बि संगीत में कोन्हे को, उन्हनि खे मां आंदो लोड़ा उहा उहो अॻ में कोन्हे को संगीत में, असां उनखे संगीत जो हिसो बणायो आहे, इहो तारीख़ जो हिकिड़ो वॾो हिसो थींदो। त उन जिन माण्हू ॾिसो न, कोई बि तव्हां जुमिलो ॻाल्हाईंदो उहो हिकिड़ो माण्हू चरियो ॻाल्हाए, अणपढ़ियल ॻाल्हाए, पर उन जी माना त आहे न, उन लफ़्ज़ त आहिनि न, सही, उहो ABCD खां या अल्फ़ बे खां परे त आहे कोन। बिल्कुलु, त इहे राग छो न उन्हनि में हुजनि, वाह, उन्हनि जा नोटेशन, उन जा आरोही अमरोही कीअं वञणु खपे, आलापन उहे महसूसु करे, छो त असां वटि को सबूत त छॾे कोन वियो आहे जे असां उन्हनि खे फॉलो कयो। हाणे असांखे पंहिंजे अंदाज़ ते उन नोटेशन खे अॻिते वधाइणो पवंदो। मुंहिंजे ख़्याल में त इहो बिल्कुलु कामयाबु वेंदो ऐं मूंखे इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं अहम ॻाल्हि आहे त तव्हां इहो किताबु लिखियो आहे ऐं मौसीक़ीअ जे चाहींदड़नि लाइ उनखे उन मां फ़ाइदो मिलंदो। या वाक़ई तव्हां जस लहणो था इन ॻाल्हि लाइ। कलवाड़ो पहिरियों दफ़ो उन में मां लिखियो आहे, कलवाड़ो जेको सिंध जो ठेको आहे, उन जा मुख़्तलिफ़ कुझु दोस्तनि सां मां अञा कचहरियूं कंदुसि त कलवाड़ी जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाड़ में कीअं थो वॼे, उत्तर सिंध में कीअं, उन जा मुख़्तलिफ़ जेका स्टाइल आहिनि उन्हनि खे बि मां उन में एड कंदो। यकीन कयो जॾहिं मां इहा ॻाल्हि कयो था ऐं उन्हनि रागनि जा उन्हनि ठेकनि जा नाला वठो था त असांजी बि दिलि चए थी त इहे असां बि पढ़ूं त इहे छा आहिनि ऐं माण्हू पंहिंजे ॼाण लाइ उनखे पढ़णु खपे। हींअर मां खां हिकिड़ो आख़िरी सुवालु पुछां थी, पर मां सम्झां थी इहो तमामु अहम बि आहे त अव्हां केतिरनि ई शागिर्दनि खे तालीम ॾेई रहिया आहियो, सिख्या ॾेई रहिया आहियो, त सूफ़ी ख़्याल जेको फ़िक्रु आहे, जेको सोच आहे, जेको तसवुफ़ आहे, उन हवाले सां अव्हां पंहिंजे शागिर्दनि खे का तालीम ॾियो था या उन हवाले सां को अहम कमु, को मक़सदु तव्हां गॾु खणी हलो था? हा अदी, मां तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ी ॼाण थो ॾियां त उस्ताद मंज़ूर अली ख़ान म्यूज़िक अकेडमी ख़ैरपुर में जेका 15 सालनि खां मां हुनखे हलाए रहियो आहियां, पंहिंजी मदद पाण, कोई बि कंहिं गवर्नमेंट जी का सपोर्ट कोन्हे का, ऐं उन में इलाही सारा शागिर्द अहिड़ा तयारु थिया आहिनि जेके हींअर गवर्नमेंट जे इदारनि में म्यूज़िक टीचर जी नौकिरी था करनि पिया। हिकिड़ी त इहा ख़िदमत आहे। ॿी, सूफ़िया कराम जो कलाम असांजो रूह जी राहत आहे ऐं मज़हबी कटरपणे खां पासे थो करे पियो, हिकिड़ो हक़ीक़त जो ऐं सिधो रस्तो थो ॾेखारे पियो ऐं अहिड़ो फ़िक्रु त पखिड़णु घुरिजे। त हाणे उन में मां हितां जे डायरेक्टर सां बि मां कुझु वक़्तु अॻु में मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त असां इहो कमु करणु चाहियूं था त जेके पढ़ियल लिखियल नौजवान सिखनि था असांजी अकेडमी में, ऐं या कुझु ॿिया बि आवाज़ आहिनि जेके असां सां जेकॾहिं भले सहमत थियनि त असां उन्हनि खे सूफ़िया कराम जो कलाम जीअं हींअर कंपोज़ कयो आहे फॉर्मेट में हिकिड़ो, छो त सूफ़िया कराम जो कलाम जेको ॻायो थो वञे उन में को शक न आहे त को कलाम ख़राबु न, को उनखे ख़राबु चऊं था असां, पर ग्रुप जे ॻाइण जो हिकिड़ो तरीक़ेकार हुजणु खपे। यानी तव्हां उनखे सुंग में ॻाल्हाइणु था चाहियो? वाह, त उहो सुंग में बि ॻाईंदा ऐं उहो तलफ़ुज़ बि बहितरु हूंदो ऐं ट्यून्स बि जेके आहिनि उहे नयूं हूंदियूं। यानी सूफ़िया कराम जो कलाम यादि बि करायो वेंदो, उनजो तलफ़ुज़ बि ठीकु करायो वेंदो ऐं उन्हनि खे ग्रुप्स में यानी सुंग में ॻाल्हायो वेंदो। वाह वाह, इहा वॾी ख़िदमत हूंदी ऐं तव्हां यकीनन इन ख़िदमत लाइ जस लहणो ऐं असां दुआ कयूं था त तव्हां इन पंहिंजे मक़सद में कामयाबु थियो ऐं इन मां न सिर्फ़ु तव्हां बल्कि असां सभु जेको आहे सो मान माणींदासीं। हींअर असांखे आख़िरी कलाम छा था ॿुधायो, दिलि त चवे थी अवां ॻाईंदा रहो, असां ॿुधंदा रहूं, पर वक़्त जी पाबंदी आहे। आख़िरी कलाम मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ धुन तमामु पुराणी मशहूरु धुन आहे, हिनखे उस्ताद उमेद अली ख़ान तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायो आहे। के अहिड़ियूं शयूं कंपोज़ थी वियूं आहिनि जेके उन्हनि खे असां कंपोज़ करण खां गुरेज़ थिया आहियूं, त इन्हनि शयुनि में हथु विझणु ऐं मूसीक़ी जे लिहाज़ सां ॾोह आहे। वाह वाह, त इन करे मां चवां उहो साॻी धुन में ऐं दुआ निमा आहे, सचा साईं जो कलाम आहे, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा। वाह, जी जी रुबीना बि ॻायो आहे मुंहिंजे ख़्याल में। अक्सर फ़नकार उनखे ॻाइनि था, अक़ीदत विचां ॻाइनि था। अॼु उन साॻी अक़ीदत ऐं मोहबत विचां अब्दुल गफूर सूमरो साहिबु असांखे हीउ कलाम ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह। सतुर कज सतार घारी आहियां, सतुर कज सतार हो घारी आहियां, ढकी ढकण हार ॾेई पांद पनाह जैसी जियारी
ऐसी हादी रखिजो हिफ्ज़ में मोहताजी मखलूक जी कादर मकारी अरबी अब्दुल लतीफ़ खे वेलम विसारी पुरकश प्यारी भरी जाम जन्नत मां नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना 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 नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया ओ मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया ढकी में ढोलना ऐब न खोलना ढकी में ढोलना ऐब न खोलना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना भेजी हम पनारे लगी आया लारे भेजी हम पनारे भेजी हम पनारे लगी आया लारे जोगी नाल चालना असा बरनामना जोगी नाल चालना बलियामुना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना यार सच्चल तू लथड़े कशाले यार सच्चल तू यार सच्चल तू लथड़े कशाले घूंघट खोलना बह बह बोलना घूंघट खोलना बह बह बोलना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना 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 नगड़ा निमाणी दा जीवती में पालना नगड़ा निमाणी दा जीवती में पालना वाह अब्दुल गफूर साहब तव्हांजी महिरबानी अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे हिन महफ़िल में आयो ऐं वाक़ई हिन महफ़िल में हिकिड़ो रूहानी रंग जेको आहे सो हावी थी वियो मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे वजदकारनि जी
उस्ताद तालिब हुसैन जी, उस्ताद ख़ुर्शीद साहिब जिन जी, मोहम्मद ख़ान जी ऐं मोहम्मद उस्मान जी, अव्हां जा लख लाइक़। दिलि चए थी त वरी कंहिं महफ़िल में ईअं ई मिलबो ऐं रूहानी रंग रचाइबो। अब्दुल गफ़ूर सुमरे साहिब जिन जे हिन आख़िरी दुआ या इस्म सां गॾु अव्हां सां मोकिलाईंदासीं ऐं पंहिंजे हक़ीक़ी रब खां इहा ई बाझ घुरंदासीं। मुंहिंजे मदायुनि जी कल्ह पिरियां पेई, कॾहिं कोसा न थिया ॾोरा पो ॾेई, साजन सभई ढकियम ढोल ढिलायूं। सूफ़ी ख़याल।